है। ये कौन आया कि जिक्र जिसका नगर नगर है, गली गली है। गालियां सुन के दे दुआएं, बुरों को अपने गले लगाए। सरापा लुत्फो करम जो ठहरे, ये मेरे आका की जिंदगी है। मोहब्बत सा पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। निहायती मुअज़्ज़ज़ व मुकर्रम स्टेज ते जलवे अफरोज हज़रत मौलाना साईं कारी मोहम्मद रफ़ीक साहिब, मौलाना मोहम्मद अमीन साहिब, हाजी मोहम्मद हसन फारूकी साहिब, दीगर सोने हबीब सां नीह रखण वारा नौजवानों, अॼु अवां सां खुश नसीब आहियूं। रब तव्हां असांखे महबूब जे मीलाद लाइ चूंडे घुराए विहारियो आहे। जे इन पंहिंजे भाग ते राज़ी आयो त पोइ खणी हथ खणी सुभान अल्लाह चओ। उस्ताद कमर थोड़ो वॉल्यूम खे वधा, छो त टी 4 बजे हिकिड़ी जगह ते वाइजड़ो करे आयो हाँ, वरी अञा अॻिते कंदुसि त जीअं ज़ोर घटि ॾियणो पवे। तवज्जो मोॾे ॾिजां। ख्वाजा मोहम्मद हसन बसरी वॾो पाए जो बुज़ुर्ग थी चुको आहे हाजी साहब। उते मां ॾिसंदो आहियां त आसमान खां ज़मीन ताईं उन्हनि ते नूर जी बरसात वसंदी आहे। फरमाए थो त एॾी त अल्लाह जी रहमत वसंदी आहे मीलाद करण वारनि ते, जो मां चाहियां थो मूं वटि उहद जबल जेतिरो सोन हुजे न, उहो बि सभ जो सभु महबूब जे मीलाद में कुर्बान करे छॾियां। हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको वाह जो उन अबू बकर जा भाग हा, जो जिथे किथे दिलबर सां गॾु हो। मक्के में बि, मदीने में बि, दुख सुख में, बदर में, हुनैन में, पर गार में त गॾु हो, पर अॼु मज़ार में बि दिलबर नबी जे भाकुर में आ। वो अबू बकर थो चइजे हाँ महबूब जे मीलाद में रुपयो खर्च कयो। मन अनफक अला मौलदिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान रफीकी फिल जन्नत, चवे थो त उहो जन्नत में मूंसां गॾु हूंदो, मुंहिंजो दोस्त हूंदो, मूंसां गॾु हूंदो। ऐं हुजूर अबू बकर लाइ दुआ घुरिया, मुंहिंजा मौला आम मोमिननि जा दर्जा जन्नत में खलकई, सालह बाननि जा, सिद्दीकनि शहीदनि जा, उन खां पोइ मथे नबियनि जा, नबियनि खां मथे रसूलनि जा, रसूलनि खां मथे उलुल अज़म रसूलनि जा, आला में आला दर्जो मौला मुझे लाइ खलकियो थी। पर मां बि दुआ थो घुरां त अबू बकर खे मूं मुस्तफ़ा सां गॾु जन्नत में रहाए जा। जिब्रील आयो कद इस्तजाब लक, ओ जका सोना दुआ घुरी थी रब तुझी कबूल करे छड़ी। अबू बकर तो सा हूंदो ऐं अबू बकर थो चे मीलाद करण वारो मूंसां गॾु। चओ सुभान अल्लाह। मीलाद करण वारो अबू बकर सां आला में आला दर्जे जन्नत में गॾु, अबू बकर मदीने जे मीर सां गॾु। साबित थियो त मीलाद करण वारो बि उते बि मुस्तफ़ा सां गॾु हूंदो। चो सुभान अल्लाह। हज़रत उमर सही तो चवे त जंहिं मीलाद जी रुगी ताज़ीम कई ॿुधाई, फ़क़द अहयाउल इस्लाम, जन इस्लाम के जिंदगी बख्शी छॾी। हज़रत उस्मान गनी तो चए मीलाद में रुपयो खर्च कयो, फ़क़द शहीद गुज़वत बदर व हुनैन, वो ॼण त महबूब सां गॾु बदर ऐं हुनैन जी जंग में शरीक थी, वो बदर जे सहाबन जेतिरो सवाब हासिल कयाई। हज़रत अलीउल मर्तज़ा तो चए त मीलाद करण वारे खे रब 2 इनाम ॾींदो। घणा इनाम? घणा इनाम?
ब इनाम हिकड़ो जो मौत ईंदुस त कलमे वारो मौत ईंदुस ला यखरुजु मिन दुनिया इल्ला बिल ईमान ए वरी जॾहिं मरी करे कब्र में पहुचंदो रब करीम बगैर हिसाब जे जन्नत में दाखिल कंदुस वो मीलाद कजे या न मदीने वारे जा मीलाद कबा सजाए गोठ गलियों शाद कबा आयो नबी प्यारो नबी दिलबर नबी मदीने वारे जमी लाद कबा सजाए गोठ गलियों शाद कबा आयो नबी दिलबर नबी मदीने वारे जमी लाद कबा सजाए गोठ गलियों शाद कबा पखी पया ला तू लवा सदेक बेखे चवा सचो सरदार अची वियो वसी बरसात पई लही फिकरात वई यतीमन यार अची वियो यतीमन यार अची वियो वरी आखेरड़ा आबाद कबा पंहिंजा ही ज़ौक़ ज़िंदबाद कबा मदीने वारे जमीलाद कबा मोहब्बत सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सारी जिंदगी मौजज़ो ही मौजज़ो आ जेका आयते करीमा पढ़ी या अल्लाह ताला महबूब जे कमालात मां मुअजिज़ात जी गाल कई आ दोस्तो अज़ीज़ो को नबी आयो ब मुअजिज़ा खणी आयो को नबी आयो टे मुअजिज़ा खणी आयो पंज मुअजिज़ा खणी आयो वध में वध मुअजिज़ा हज़रत मूसा अलैहि सलाम खे मिलिया उन्हनि जो भी तादाद नवा पर कुर्बान जहां हस्ती खे ला तादाद मुअजिज़ा मिलिया उहो तुंहिंजो मुंहिंजो खुदा जो महबूब मदीने वारो साईं आ जंहिंजा वार मुबारक भी मौजज़ो जे महबूब जी निगाह भी मौजज़ो जे मदीने वारे साईं जे वात मुबारक वारो पानी भी मौजज़ो जे मदीने जे मीर दिलबर हबीब जूं दोस्त अज़ीज़ो कुर्बान सोने हबीब जी लुआब ताउन लुआब मुबारक भी मौजज़ो हथ मुबारक भी मौजज़ो दोस्त अज़ीज़ो महबूब जो सारो वजूद मौजज़ो आ निगाहूं मौजज़ो वेठा फर्श ते हुजन पर महबूब अरशन खे प्या ॾिसन जो हुजूर बुखारी जी हदीस आ हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात सिज गिरण वारी नमाज प्या पढ़ाइन नमाज जे दौरान मदीने वारे से पंहिंजो हथ मुबारक मथे कयो वरी हेठ कयऊं वरी मथे कयऊं वरी हेठ कयऊं जॾहिं नमाज खां फारिग थिया ग़ुलामन हर के सुना बी छा प्या कयो नमाज में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था पिया बीठो तव्हांजे साम्हूं हुयमि लेकिन मां मदीने वारो साईं जन्नत खे ॾिसां पियो जन्नत जो अंगूरन वारो छुगो लड़के पियो मां हथ मथे करे चिमदन खे पटे करे ग़ुलामन खे खारायां वरी सोचुम त अल्लाह मुस्तफ़ा जी उम्मत खे क़यामत वारे ॾींहुं ज़रूर रब जन्नत भी दाखिल कंदो जन्नती फ्रूट बि खाराईंदो चो सुभान अल्लाह बुखारी जी हदीस हुजूर फरमाइंदा जेकॾहिं पटे चाहा तव्हांजे साम्हूं रखां हा तव्हां खाओ हा तव्हां जूं नस्लूं खाइनि हा पोयर दर पोयर खाईंदा रहनि हा क़यामत ताईं इहो फ्रूट खुटे न हा
साबे थियो त महबूब जूं अखियूं भी मौजूज़ा मदीने वारे संजा हथ मुबारक भी मौजूज़ा जो सतन आसमान जे मथा जन्नता दिल पर हबीब जा हथ मथे ते पुजी पिया वना दोस्तो अजीजो केड़ो महबूब महबूब जा हथ दुआ जे घुरन तो आ बेकमाल वारी दुआ मशहूर मारूफ हजरत अबू हुरैरा वारो वाक्यो आ एकड़े दफे रसूलुल्लाह जे सामू के सोना हबीब का दुआ कर मुजी जी जल मड़ा ईमान कोन आंदो थई कयामत वारे ॾींहुं रब तुझे सदके मुखे त जन्नत दे मुंहिंजी अमड़ जान में हुजे ऐं वरी घर ॾे वञा थो घटि वधि ॻाल्हाए थी या ॻाल्हि मूंखे सम्झ में कान थी अचे सोना हबीब दुआ फरमायो अल्लाह जे महबूब ही दुआ जे लाइ हथ खयां दुआ घुरी बस कयाई हज़रत अबू हुरैरा ड्रोड़ंदो घर ॾे थो वञे ग़ुलामन चयो अबू हुरैरा महबूबन दुआ घुरी आ ड्रोड़ी छो तो छाजे करे चई ॾिसां थो मां थो अगे पहुचा या मदीने जे मीर जी दुआ थी अगे घर पहुचे दरवाजो खड़काई अमड़ निकरी आई अमड़ थी चवे सोना ओ अबू हुरैरा जे दिल भर ते तो कलमो पढ़ियो आ अज मुखे बे घर वेठे कलमा पढ़ाए वियो थई छो न सा चऊं तुझे शान मथा कुर्बान नबी तुझे शान मथा कुर्बान नबी घोरिया बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा दोस्तों अज़ीज़ो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सुलह हुदैबिया जे मौके ते 6 हिजरी में उम्रे जे लाइ महबूब मके मदीने मां मके आया हा उन हुदैबिया जे मैदान ते महबूबन जे ग़ुलामन जो पानी घुटी वियो रसूलुल्लाह जे साम्हूं आया अर्ज़ कयूं सोना पानी नाहे कीअं वुज़ू कयूं कीअं रज पचा कयूं हुज़ूर फरमाईंदा भला के वट कुछ रखियल आहे त खणी अचे रसूलुल्लाह जे साम्हूं हिकिड़ो प्यालो पानी जो आंदो वियो मदीने जे मीर उन में पंहिंजा हथ मुबारक लगाया हथन मुबारकन जे आंगुरियन मुबारकन मां पानी जा चश्मा वहण लगा हज़रत जाबिर खां पुछूं त घणा साहबी हुयव चई हा उन महिल त 1400 हुयासीं उन हिकिड़े प्याले मां पीतोसीं जानवरन खे प्यारियोसीं रध पचा कयोसीं वज़ू कयोसीं पंहिंजूं पाणी वारियूं खलियूं पयूंसीं पर हज़रत जाबिर तो चवे जेकॾहिं उते असां लख हुजूं आ पोइ बि रसूलुल्लाह जे आंगुरनि मुबारकन वारो पाणी न खुटे आ चो सुभान अल्लाह कुर्बान महबूब जी अज़मता अचो मदीने जे मीर जे बे मौजज़े जे तरफ दोस्तो अज़ीज़ो मुख्तसर अर्ज़ रखंदो हलंदुसि तवज्जो पूरो मोडे ॾिजां कुर्बान पुराणो कमाल वारो दोस्तो अज़ीज़ो बयान करण वारो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी सगोरो आ हज़रत जाबिर चवे तो सोना हबीब मुंहिंजो बाबो कर्ज़ी जंगे उहद में शहीद थियो बाबे जा कर्दी मूडे ईंदा हन सबनी के चवंदो आया खजूर तैयार थे पो अचजो सोना खजूर तैयार थी वैया हाने मेहरबानी कयो खजूर थोड़ी आ बाबे जा कर्दी घणा अचो सोना बीब रुगी अची वेजो सोना बीब तवा के मानू दिसंदा त विढ़ंदा न पो आस्ते आस्ते मां कर्ज अदा कंदुम हुज़ूर फरमांदा जाबिर खजूर कटे रखी छड़ जा विरहाए जान मथो चादर दई छड़ जा मां मदीने वारो साईं ईंदुम पाणे तुझे बाबे जे कर्जन के कर्ज दींदुम सभई हथ खणी सुभान अल्लाह चो हज़रत जाबिर तो चे कटे रखियो मल्ला जा महबूब आया मदीने वारा साईं आया
हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाबे जे करजन खे ॾींदा विया आमना दे लाल मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा पिया ही जो ॾिठमा करजी घणा 200 दीदो खजूर थोड़ी ही चादर दई बाबे जे करजन के महबूब ने मोकली दो पियो वना ता खबर पई मुंदे बाबे जे सबनी करजन के कर्ज मिली वियो पर हजरत जाबिर तो चवे खुदा दे इज्जतो जलाल जो कसमा जे खोड़े में खजूर पई चादर दिनल हुई ही जो चादर हटाया तो हिकड़ी खारक बे खयल नाहे चो सुभान अल्लाह कुर्बान सोने अभी बता तदा तसा चवंदा मुस्तफा शान जो शाहिया अज ताई अहड़ी रब तो जहिड़ी तस्वीर न कहीं जी ठाहिया मुस्तफा शान जो शाहिया मशहूर मारूफ मौजूज़ो अबू जहल ज़ालिम पैसन ते एकड़ो गुलाम खरीद करे 200 अदीदो नखे मुकर्रर कयाई देना चौक ते वनी बीह बियो कम तो खा माफा बस एकड़ो कम कर नऊज़ बिल्ला मुसलमान जे नबी के घट वध गाला ये कंदो रयो एकड़े दी सोची तो को नओ कम कया अबू जहल के राजी कया 200 अदीदो रसूलुल्लाह जे दरवाजे ते आयो ओ सोना हिकड़ी ख्वाहिशा तमन्ना है मनी दो माए पर शर्ता शर्त ही आ त अबू जहल जे घर में खाली खजूर जो खोखड़ियों पियो न खड़ी करे अबू जहल जे जमीन ते हणू था पिया जे रात जो रात में बाग तैयार थी वियो त मनी दो माए न त न मनी दो माए मञण लाइ न पियो करे चई बाग तैयार थींदो ई कोन वे तर वधीक कौम वारन खे वठी टोकू चथरो मजाको कंदासीं पर यारो महबूबन फरमायो मुंहिंजे लाइ का ॻाल्हि वॾी कान्हे का हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा गॾजी करे अबू जहल जे घरां खणी करे महबूबन खे ॾींदो वियो महबूब पंहिंजे मुबारक बरकतन वारन हथन सां लगाईंदा विया अध रात जो मदीने वारा सी पंहिंजे घर अबू जहल वारो नौकर अबू जहल ॾे ईंदो आहे त अॼु नओं कमु करे आयो आहियां चई कहिड़ो कमु करे आए चई मुसलमान जे नबी के ही चई आयो आया त जे रात जो रात में बाग तैयार थियो त मनी दो माए न त न मनी दो माए हाने बाग तैयार कोन थींदो वे तर कौम वारन जा दरवाजा खड़कायो न के चई आयो आया मुसलमान जे नबी के शर्त लगायो हाने रात जो रात में बाग तैयार थींदो कोन सुबह जो रुगी निकरी अच जो मूसा गॾजी करे मजाको टोकू चथरो कजो अबू जहल बुद्धि करे चुप थियो चवंदो त यार यो छो करे आए ये गाल समझो ता द सुभान अल्लाह चो नथा समझो तो वो मयार ना है हथ खड़ी चो सुभान अल्लाह अबू जहल तो चवे छो करे आए कि भला तू जो भी अकीदो आ त बाग तैयार थी विंदो जे हा यार वाके कमाल वारो नबिया वाके शान वारो नबिया एडे कमाल वारो नबिया जमीन ते वेही करे ही लथल सिज के इशारो तो करे लथल सिज बे वराए तो वठई एडे कमाल वारो नबिया ही जमीन ते वेही करे चंद्र के इशारो तो करे रसूलुल्लाह जे इशारे सा चंद्र बेबटुकर थी तो पवई
एडे कमाल वारो नबी जो दरिया जे बे किनारे ते पत्थर पियो आ उनखे बे इशारा थो करे त इन जे इशारे सां पत्थर पानी ते तरंदो 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 रसूलुल्लाह जे साम्हूं बीही करे कलमा थो पढ़ई। एडे कमाल वारो नबी आ जेकॾहिं परे बीठल वण खे तो इशारो करे इन जे इशारे सां वण बे पटजी रिणंदो रिणंदो रसूलुल्लाह जे साम्हूं बीही करे दिलबर हबीब ते कलमा था पढ़नी। चवे तो एडो कमाल वारो जो मां हथ में पथरियों बंद करे खणी वियो मास चे मास जे नबिया बुधा त मुझे हथ में छाए मुखे चई त मां दस्याए या हथ वारी शय दसे त मां केर आया चई भला उहा की दसींदी उहा भला दसे त या त अन्या वडी गाला त उन अबू जहल के मदीने वारा से फरमांदा भला कन सा लगा अबू जहल पंहिंजे दोस्त खे तो ॿुधाए ही जो कन सां लगाए मत मुझे हथ वारियूं पत्थरूं बे उन मुस्तफा दे कलमा पयूं पढ़नी। चो सुभान अल्लाह कुर्बान सुने हबीब जी अजमता कुर्बान मदीने जे मीर जे शानता अबू जहल तो चयो न करी आज बाग तैयार थी विंदो चई थी विंदी चई पो ई तो कया के खे बेखबर ना आए वनी करे ये जमीन के खोटे करे ये गुठड़ियों ये खखड़ियों गढ़ी तो अचा न खखड़ियों हुंदियों न बाग तैयार थींदो पर अंधे के केड़ी खबर रहमतन वारे नबी जा हथ त लगा दे गाल मज़ो जई त चो सुभान अल्लाह हथ त लगा हो खोटे करे कढ़ी आयो सुबह जो उठी करे कौम वारन जा दरवाजा खड़काए कौम वारन के गड करे इंदो आ त हाणे टोकू कयो मजाकू कयो चथरो कयो होडो दिलबर हबीब जा गुलाम तैयार थिया अबू जहल के जो खबरदार मता समझी मुझो महबूब शान वारो नाए दिलबर हबीब जे शान में बेअदबी न कजा जेको शर्त लगायो ही हली दिस वाके बाग त्यारा। तो सुभान अल्लाह एड़े कमाल वारे नबी जो मिलाद कजे या न कजे जेकॾहिं को रोकई तो उनखे ईअं चइजां छा बेखणी चो मिलाद कंदासीं। चो सुभान अल्लाह हे जकॾहिं हथ न अज झूमाईंदव ये हथ बे क़यामत जे ॾींहुं ज़रूर गवाही ॾींदा त महबूब जे शान में झूमिया आयासीं छा बेखणी चो मिलाद कंदासीं छा बेखणी चो मिलाद कंदासीं अंगण ही पंहिंजा आबाद कंदासीं छा बेखणी चो मिलाद कंदासीं। हथे ठकियो हाणे अॻिते मिसरो ॿुधजां ॻोढ़ा अखियनि महारे हर हर सॾे पुकारे मुस्तफ़ा अॻियां फरियाद कंदासीं छा बेखणी चो मिलाद कंदासीं अॼु नूर वारो आयो मोमिन खुशूं मल्हायो अॼु नूर वारो आयो सभु रिंद गॾिजी खुशियूं मल्हायो ही शहर सिंगारे आबाद कंदासीं छा बेखणी चो मिलाद कंदासीं महफ़िल सां सजाए ना तूं नबीअ जूं गाए गमन खां दिल खे जहाँ मिलाद क्यों जन तपा जे दिल के गमन दुखन का बचाए छजाई मिलाद कबो जलसा जुलूस में शरीक थीबो पो 12 रबी अव्वल ते ईंदव जुलूस में जेके ईंदव हथ खणी ॿुधायो साईं मोहम्मद अमीन हिनन के चेक कजा बाबा फोटो भले निकतल आहे मूवी भरजई थी पई इंशाअल्लाह इंशाअल्लाह
अच्छा इहो न थोरो मूं ते कदव न साईं अमीन ते कदव न सदरदीन ते कदव न हाजी मोहम्मद हसन ते कदव हे महबूब जमण महिल तुंहिंजे लाइ दुआऊं घुरियूं टे टे रातियूं गारनि में रोई तुंहिंजे लाइ दुआऊं घुरियूं लामका ते वञी तुंहिंजे लाइ दुआऊं घुरियूं ईअं इन जे करे बेक़दरो न थी जा क़दुरु करे सुबुह जो 12 रबीउल अव्वल छंछर वारे ॾींहुं सिधो हलियो अचिजां फजर अची कोशिशि कजां भले नूरानी मस्जिद में अची पढ़ पर न त थोड़ो घणो गाह पठो करे हल्की फुल्की नेरनड़ी कयूं ऐं हलियो अचिजां या वरी ईअं खणी न अन्न न पाणी सिधो हालाणी महफिल असां सजाए ना तू नबी जुगाए गमन खां दिल खे आज़ाद कंदासी आखिरी मिसरो इकबाल भेण मौला भरियो ही मुंहिंजो झोला हर वक्त सजण खे पया याद कंदासी हर